अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ का गडावा यहाँ संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। मुल्क में कोरोना वायरस सबब वधीक चोटी ॼणा हयातियूं विञाए वेठा। फौतनि जो अंग वधी 7055 थी वियो। एनसीओसी मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1808 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ केस जो मजमूई अंग 3,49,992 थी वियो। कोरोना के ज़िम्मेवाद खां पोइ समूरे मुल्क में मज़ारू, सिनेमा हॉल ऐं थिएटर बंदि करण जो फ़ैसिलो। तालीमी इदारा खुलियल रखण या बंदि करण बाबति फ़ैसिलो 16 नवंबर ते कयो वेंदो। वज़ारत हेड एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु थींदो। इजलास में करप्शन रेफरेंस ऐं इंक्वायरी जो जाइज़ो वरितो वेंदो। नायब चेयरमैन पारां नवां रेफरेंस जी मंज़ूरी जो इम्कान आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ विच में मुलाक़ात। पीगत बल्तिस्तान जी चूंडुनि ऐं पीडीएम जी तहरीक बाबति ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवाननि पीगत बल्तिस्तान जी चूंडुनि में धांधली खे रोकण ते इतफ़ाक़ करे वरितो। इदारनि खे पाण में विढ़ाइण वारी रिपोर्ट पब्लिक करणु घुर्जे। आईजी मामले ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते सिंध हुकूमत बि जांच जो हुकुम ॾिनो हो। कराची सर्कुलर रेलवे मंसूबो कामयाब न थींदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं सखर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो लाहौर वांगुरु कराची में बि ओरेंज ट्रेन जहिड़ो मंसूबो ॾिनो वञे। कोरोना जे हवाले सां हालतूं इंतहाई ख़राब आहिनि। लॉकडाउन समेत को बि फ़ैसिलो माहिरनि जी राय खां पोइ कयो वेंदो। तलहार में जो गोट खान मोहम्मद दलवाणी में भाउ हथां भेण क़तल। जवाबदार धणी बख़्श दलवाणी गोलियूं हणी पंहिंजी भेण हानी खे क़तल कयो। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। परमपुर भरिसां अणॼातल हथियारबंद मज़दार ड्राइवर खे मुबैना अगवा करे कचे तरफ़ खणी विया। वाक़े ख़िलाफ़ ट्रक ड्राइवरनि जो इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। पलो आकिल भरिसां मोटरवे ते तेज़ रफ़्तार कोच जो मज़दा सां टक्कर। मज़दा ड्राइवर समेत 7 मुसाफ़िर ज़ख़्मी। मोटरवे पुलिस मूजिब वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। समूरनि ज़ख़्मियुनि खे तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो। आई सकरन भरिसां पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हिकु फोड़ू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। 2 फ़रार। बांदी में बि पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान फोड़ू एलियास गुपचाणी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। जवाबदार अज़ीज़ गुपचाणी फ़रार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुरिबल आहिनि। ॾोहारियुनि खे बख़्श न कयो वेंदो।